राज़ी खेरपुर नाथन शाह वेझो बिन धार रोड हादसनि में 3 ॼणा फोत थी 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम था ज़ुल्फ़िकार जतोई खां। जी ज़ुल्फ़िकार। जी इंडस हाईवे ते अलग अलग वाक़िया पेश आया आहिनि जंहिंमें मौक़े ते 3 माण्हू फोत थी विया आहिनि जॾहिं त 20 खां वधीक माण्हू जो ज़ख़्मी थी पिया आहिनि। जंहिं सां भरियल कोस्टर खे हादसो पेश आयो आहे जंहिंमें मौक़े ते ई 2 माण्हू फोत थी विया आहिनि जॾहिं त 20 माण्हू वधीक 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे जॾहिं त उन्हनि खे तिबी इमदाद ॾिनो पियो वञे। जंहिं सां भरियल जेके माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि में नज़ीर खोसो आहे, मरियम इमामज़ादी आहे, ओसमान रेशमा ऐं ॿिया पिणु ज़ख़्मी शामिल आहिनि। ऐं जॾहिं त जेके फोत थिया आहिनि फोतियुनि में मन फ़कीर मंगणहार, बरकत मंगणहार शामिल आहिनि। ऐं मौक़े ते ई ड्राइवर वाक़े ते फ़रार थियण में कामयाब थी वियो आहे ऐं खेरपुर नाथन शाह में सहूलियतूं जी खोट हुजण सबबि ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते लाड़काणे अस्पताल पिणु मुंतक़िल कयो वियो आहे। जी ज़ुल्फ़िकार, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।